जय झूलेलाल। असां लास्ट कथा केसि ताईं आयासीं यादि अथव? विसरी वियो। ॾिसो, मिर्ख शाह फरमान कढियो आहे, सिंधी दरिया ते वञी तपस्या कई अथऊं, आकाशवाणी थी आहे, झूलेलाल जो जनमु थियो आहे ऐं ॿार खे ॾिसण वास्ते मिर्ख शाह पंहिंजे हिकु मंत्रीअ खे मोकिलियो आहे जेको ज़हर सां भरियल गुलाब जो गुल खणी आयो। पर झूलेलाल सुञाण ही निगेटिविटीज़ मूंखे न खपनि संसार जूं, हुन हिकु लत हणी उॾाए छॾियूं। तंहिंखां पोइ ही अहिरियो जेको हुनजो मंत्री आहे इहो शागिर्द थी वियो आहे झूलेलाल जो। हालांकि ॿार अञा पींघे में ई आहे, पर हिन मंत्रीअ खे हिकु सिख्या ॾिनी अथई। सिख्या छा ॾिनी अथई त मंत्रीअ खे हिकु फोटो थो ॾेखारे, भई घोड़े ते सवार आहे झूलेलाल, हिकु हथ में फ्लैग अथसि, झंडो अथसि ऐं ॿी हथ में तलवार अथसि। हिन पिक्चर में हिकु उन जे लाइ संदेशो आहे। कहिड़ो संदेशो आहे त पहिरियों त असांखे जीत हासिल करणी आहे। हिन संसार में असां आया आहियूं, ई संसार जो ॿियो नालो अथव द्वंद्व। हिते चैलेंजिस पिया ईंदा आहिनि, लड़ायूं पियूं हलंदियूं आहिनि, इन में असांखे जीत हासिल करणी आहे। तो ही जेको झूलेलाल आहे ही त विनर आहे, ही इज़ ऑलरेडी कॉन्कर्ड हिज माइंड एंड हिज सेंसिस। ही पंहिंजे मन ते ऐं पंहिंजे इंद्रियुनि ते पूरो काबू, जंहिं मन ते काबू कयो उन सॼे संसार खे जीते वरितो। त इहा सिख्या हिन झंडे मां ॾेसि थो। ऐं छा कयो अथई, घोड़े ते सवार आहे। इन जो मतिलबु घोड़ो असांजा वीचार आहिनि। दे आर एस आवर थॉट्स आर एज स्विफ्ट एज हॉर्स। पर अॼु असांखे पंहिंजा वीचार था हलाइनि, हल हेॾे हल होॾे, हल हीअ खा हो पी। असांजो मन थो हलाए असांखे, असां मन खे नथा हलायूं। मन असांजे काबूअ में कोन्हे, पर हू सिख्या थो ॾेसि मन खे काबूअ में कर। तूं घोड़े ते सवार थी, घोड़ो तो ते सवार न थिए। इहा सिख्या थो ॾेसि। एसि ताईं असां ॾिठो होसीं। ऐं कीअं त तलवार खणी घुम। हीअ तलवार छा कंदी आहे? हीअ तलवार जेके पाश आहिनि इन्हनि खे कटींदी आहे, जेके बंधन आहिनि इन्हनि खे कटींदी आहे। जीअं ई कोई पाश अची वियो, मोह में फाथल इंसान काथे बि वेंदो आहे चिपकी वेंदो आहे। हू सम्झंदो आहे हीउ संसार ई सभु सचो आहे। पोइ जाते वेंदो चिटकंदो, तलवार हूंदसि कटे छॾींदुसि। इहो मोह जो पाश आहे। सभु असांजा जेके बि हिंदू देवी देवताऊं आहिनि, इन्हनि वटि कोई न कोई वीपन ज़रूरु आहे। कंहिं वटि सुदर्शन आहे, कंहिं वटि तलवार आहे, कंहिं वटि तीर कमान आहे, कुझु न कुझु अथनि। इट इंडिकेट्स अलर्टनेस। जीअं ई तव्हां फांसी पओ उनखे यूज़ कयोसि। ही संसार आहे, ही मटण वारो कोन अथव। This world will remain as it is. कोई भी हिन दुनिया खे सुधारे कोन सघियो, असां भी कोन सुधारे सघंदासीं, पर असां पाण खे सुधारे सघंदासीं। त वी हैव टू बी अलर्ट। ऐं जॾहिं तव्हां ते हमिलो थिए सिधो हुनखे कटे छॾियोसि। तलवार छाजे वास्ते हूंदी आहे? तलवार सुरक्षा जे वास्ते हूंदी आहे, तलवार मारण वास्ते न हूंदी आहे। जेके भी वीपन्स आहिनि, दे आर टू अवॉइड वॉर्स, नॉट टू गो इन टू द वॉर्स। हिकु चाइनीज़ फिलोसॉफर आहे कन्फ्यूशियस, ही चए थो डोंट गिव सॉर्ड टू अ पर्सन हु कैन नॉट डांस। जंहिंजे अंदरि भावना कोन्हनि, जंहिंजे अंदरि प्यार कोन्हे, जंहिंजे अंदरि भाईचारो कोन्हे, उनखे तव्हां तलवार ॾींदो त उनजो मिसयूज़ थींदो। हा, दुनिया में ॾिसो, तलवार ऐं बंदूक जे जोर ते राज था कनि। मिसयूज़ आहे इहो। खाली सुरक्षा जे वास्ते आहे। ऐं सुरक्षा छा मां? असांजा दुश्मन आहिनि,
केर आहिनि असांजा दुश्मन? ही काम क्रोध लोभ मोह, इहे असांजा दुश्मन आहिनि। हिननि खे कटणो आहे, हिननि खे मारणो आहे। असंग शस्त्रेन दृढ़ेन चित्वा, ही जेको आहे ही सॉर्ड ऑफ डिटैचमेंट आहे। जीअं असां किथे बि वञूं, तव्हांखे बंधन न आहे, हेॾे न आहे वञिणो, होॾे न आहे वञिणो, ही न आहे ॾिसणो, ई बंधन कोन अथव। तव्हांजूं अखियूं खुलियल आहिनि, भले तव्हां नज़ारा ॾिसो, नो प्रॉब्लम, पर तव्हां बंधन में फासी पवंदव। इहा ॻाल्हि तव्हां ध्यान में रखो। त ज्ञान छा आहे? असांखे सभु ॾिसणो आहे, असांखे खाइणो आहे, असांखे ॿुधणो आहे, पर कंहिं बि बंधन में फासणो न आहे। त ही झूलेलाल जे हथ में जेका तलवार आहे, इहा थी एजुकेट करे। पोइ झूलेलाल पगड़ खे 7 सिंधियुनि जूं निशानियूं ॾिनियूं अथई। भई सिंधी केरु हूंदो आहे, त उन में हिकु तेग बि आहे, उते बि तलवार ईंदी। त तलवार वीपन असां यूज़ कंदा आहियूं, पर छाजे वास्ते? ख़ाली सुरक्षा जे वास्ते, कंहिंखे मारण वास्ते न। घणा ई माण्हू सवाल पुछंदा आहिनि, तव्हां में एॾियूं लड़ायूं थियूं, तव्हां में मार कूटा सभु आहे, ही छाजे वास्ते आहे? जस्ट टू एजुकेट यू। त ही पिक्चर तव्हां यादि रखो, घोड़े ते झूलेलाल सवार आहे, हिकु हथ में झंडो आहे, हिकु हथ में तलवार अथसि। ही पिक्चर असां वटि साम्हूं हूंदो त असां विसरी वेंदासीं, पर ही पिक्चर असांखे यादि ॾियारींदो, अरे असांखे करिणो छा आहे? इंद्रियनि ते काबू माना तव्हां अखियूं बंदि करे थोरी संसार में हलंदव। खाधा पीता न, मूंखे ही न खाइणो आहे, तिखो न खाइणो आहे, खटो न खाइणो आहे, मिठो न खाइणो, पोइ खाईंदव छा? इहे ई त शयूं आहिनि संसार में, खाईंदव छा? खाओ, पर हिन जे मोह में न आहे फासणो। मूंखे ही वणे थो, मूंखे ही नथो वणे, इहो मोह अथव। वणे थो हिन करे मां वधीक खाईंदुसि, नथो वणे इपिडियोसि। ॿारनि खे करेला न वणंदा आहिनि, न आहे, पोइ माउ पीउ चवनि अच्छा नथो वणे, न खा, कोई प्रॉब्लम न आहे। हीअ माउ पीउ पाण उनखे ग़लति था सिखिया ॾियनि। तोखे छा वणंदो आहे? बर्गर वणंदो आहे, पोइ ॿारु बर्गर वांगुरु थो थींदो वञे, पर हिनखे सम्झ में नथी अचे ॻाल्हि। हा ठीकु आहे, तोखे वणे थो, तूं खा। ही बंधन वधाइनि था। असांखे बंधन कटणा आहिनि, कंहिं बि मोह में फासणो न आहे। त ॾिसो, ही अञा अहिरियो आयो आहे, केतिरी देरि थी अथसि, हिकु गुल प्रेज़ेंट कयो अथई, झूलेलाल गुल खे लत हणी उॾामे छॾियो आहे। तंहिंखां पोइ हिन ॿारु ॾिठो आहे, हिकु ॿुढो ॾिठो आहे, उते ई शागिर्द थी वियुसि, गुरू ठाहियो अथई झूलेलाल खे। ऐं गुरू बि ॾिसो उते जो उते हुनखे सिखिया ॾिनी अथई। असांखे गुरूअ जे शरण में वञिणो पवंदो। तव्हां वटि गुरू न आहे त ग्रंथ गुरू आहिनि। सिंधियुनि त किताब पढ़णु छॾे ई ॾिनो आहे, ॿियनि बि छॾे ॾिनो आहे, पर ख़ासि करे सिंधियुनि। ऐं असांजो कोई ग्रंथ ई न आहे। हिकु पंजाबी हूंदो, हिकु सरदार हूंदो कंहिं विलेज में, हिकु सरदार, पर तॾहिं बि हू क़ौम सां जुड़ियल आहे। छो? हुन जे घर में गुरु ग्रंथ साहिबु आहे। गुरु ग्रंथ साहिब भी उहो ई वेदांतिक नॉलेज आहे, उहो ई असांजो सनातन धर्म थो सेखारे। पर असांजा किताब दे वर रेलीगेटेड, उन्हनि खे सेकेंडरी प्रायोरिटी ॾिनो। जेके बि असांजा वॾा संत हुया उन्हनि खे विसारे छॾियो अथऊं। ॿ चारि नाला जेके लेटेस्ट आहिनि उहे असांखे यादि आहिनि, बाक़ी सभु विसारे छॾियो आहे। कंहिंखे बि यादि कोन्हे त असांजा वॾा संत केरु हुया, कहिड़ी सिख्या ॾिनी अथऊं, कहिड़ा ग्रंथ असांजे लाइ छॾे विया आहिनि, कहिड़ो कल्चर असांजे लाइ छॾे विया आहिनि। ही सिंधी ख़ाली हथ ज़रूरु आया, चवंदा आहिनि ख़ाली, पर ख़ाली हथ न आया। ही पंहिंजी सभ्यता, पंहिंजी संस्कृति खणी आया, पंहिंजा संस्कार खणी आया, इन करे कामयाबु थिया। फुकट में कामयाबु न थिया आहिनि। ईअं ई वेठे खाई कोई कामयाबु न थींदो आहे, बिगर ज्ञान सां कोई कामयाबु न थींदो आहे। पर असां वटि संस्कार हुया, उहे खणी आयासीं असां, ऐं पैसे खां उन जी क़ीमत वधीक आहे। पर हाणे वरी डिग्रेडेशन चालू थियो आहे। ही संस्कार असांजा डिप्लीट था थींदा वञनि।
असांजी सभ्यता लोप थी वेंदी वञे त असांखे ही रीएस्टेब्लिश करण जी ज़रूरत आहे। ऐं ही किताबु ख़ासि उन जे करे लिखियो आहे सिंधियत में। कुझु त असांखे पंहिंजे ईष्ट जे बारे में ज्ञान हुजे। माण्हू आरती कंदा आहिनि, मंदर में वेंदा आहिनि, गुल चाढ़ींदा आहिनि, पर छाजे लाइ था कयूं असां ही सभु, कंहिंखे ख़बर कोन्हे। साइंस छा आहे इन जे पुठियां, असांखे कीअं फ़ाइदो थींदो, त इहो ज्ञान असांखे गुरूअ वटां मिलंदो। तव्हां वटि इमीजिएट गुरू न आहे त ग्रंथ खे गुरू कयो। 10 सिख गुरू थिया, तंहिंखां पोइ गुरू गोबिंद सिंह चयो भई हीअ प्रथा बंदि कयो, ही ग्रंथ असांजो गुरू आहे। तीअं असांखे बि पंहिंजो हिकिड़ो ग्रंथ हुजे जंहिंखे असां गुरू करे मञूं। हाणे ॾिसो, हेॾे अहिरियो आहे, गुरू कयो अथई, उते जो उते ज्ञान थी वियो अथसि। दुष्ट जेको हुयो, जेको ज़हर जो गुलाब खणी आयो झूलेलाल खे मारण वास्ते, हाणे झूलेलाल खे गुरू कयो अथई, उन्हनि जे पेरनि ते किरी पियो आहे। ॾिसो केॾो फ़र्क़ु थो पइजी वञे इंसान में। हिकदमि हेठि ते माण्हू आहे, हिकदमि मथे ते हली वियो। ही ज्ञान जी पावर आहे। त हिते अहिरियो आहे जंहिंमें ट्रांसफॉर्मेशन थी वियो आहे। होॾे मिर्गशाह आहे, मिर्गशाह माना असांजो मन, उहो पियो थो तड़पे, उन में अञा बदल कोन आयो आहे। उहो कंफ्यूज़ड आहे, हू हुनखे सपना था अचनि, सपने में ॾिसे थो झूलेलाल ॿार खणी मूंखे घुटो थो ॾे, वरी ॾिसे थो जवान झूलेलाल तलवार खणी थो अचे, वरी ॾिसे थो ॿुढो झूलेलाल मूंखे अची तंग थो करे। बेचैन आहे मन, हमेशह इंसान जो बेचैन हूंदो आहे, छाकाणि हुन सुपरविजन न आहे, कंहिंजो कंट्रोल न आहे। त हेॾे मिर्गशाह आहे बेचैन, हेॾे अहिरियो आहे जेको पापी हुयो पर हाणे पुण्यात्मा थी वियो आहे, ऐं हेॾे झूलेलाल जो पीउ आहे। उहो छा थो करे, उहो सिर्फ़ु पंहिंजो कर्तव्य थो निभाए। उनखे न पाप थो लॻे न पुण्य थो लॻे। ही चए थो मुंहिंजी ड्यूटी आहे। माउ पीउ जी ड्यूटी हूंदी आहे ॿारनि खे संस्कार ॾियण जी, सिख्या ॾियण जी। सभिनी खां पहिरियों ज्ञान माउ ॾींदी आहे ॿार खे। ॿार खाई बि न सघंदो, उनखे सिख्या न मिलंदी त, पाण खे साफ़ बि न रखे सघंदो, उते ई गंद में पियो हूंदो, माउ न सेखारींदी त। पहिरियों गुरू माउ आहे, ॿियो गुरू पीउ आहे, ऐं टियों गुरू आचार्य आहे। असां टिनिनि खे वरी चौथो गुरू बि आहे। इन करे चवंदा आहिनि मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव। त रतन चंद छा कयो अथई, ॿार खे वार लाराया अथई, ठोरो कयो अथई, माना मुंडण कयो अथई। ही मुंडण हिकु वॾी प्रोसेस आहे, इन जे पुठियां बि हिकु साइंटिफिक रीज़न आहे। तंहिंखां पोइ उनखे वैदिक स्कूल में मोकिलियो अथई। ॿार खे सिख्या ॾियणी आहे, पंहिंजी ड्यूटी आहे, हीअ पीउ आहे न, मुंहिंजी ड्यूटी आहे ॿारनि खे मां सिख्या ॾियां, गुरूअ जे मार्फत, स्कूल जे मार्फत। उन टाइम ते गुरुकुल हुया, त उनखे पहिरियों वैदिक सिख्या ॾिनी अथई, जंहिंमें हू पारंगत आहे, जंहिंमें उनजी स्ट्रेंथ आहिनि, उहे ॾिसी करे उनखे उहा सिख्या मिलंदी आहे। तंहिंखां पोइ उनखे ॿिए गुरूअ वटि मोकिलियो अथई, गोरखनाथ चवंदा आहिनि। गोरखनाथ हिन खे गुरु मंत्र ॾिनो आहे, अलख निरंजन। ऐं तंहिंखां पोइ ही ॿारु पढ़ाई करे पोइ वापसि घर में आयो आहे ऐं पंहिंजो रूटीन कमु कयो अथई। त असां सिंधियुनि में जणिया पाईंदा आहियूं। जणिया कॾहिं पाईंदा आहिनि, जॾहिं ॿारु 6 साल पूरा कंदो आहे। माना तव्हां 6 साल जो ॿारु हूंदो न, तव्हां हुनखे फर्स्ट स्टैंडर्ड में न मोकिली सघंदो, माना 6 खां घटि उनखे फर्स्ट स्टैंडर्ड में न खणंदा आहिनि। 6 खां पोइ ई उनखे फर्स्ट स्टैंडर्ड में वञिणो आहे। के माण्हू चोरीअ सां डेट मटाए करे ॿार खे पहिरियों ई एडमिशन ॾियारींदा आहिनि। पोइ अहिड़नि ॿारनि खे कॉन्फिडेंस कोन हूंदो आहे, उहे भले पास थींदा वञनि, बट दे लैक कॉन्फिडेंस इन लाइफ।
इन करे 6 साल पूरा थियनि, ॿार जॾहिं सवाल पुछे त सम्झो त इन जी बुद्धि हाणे डेवलप थी थिए। हाणे इन खे एक्सटर्नल नॉलेज जी ज़रूरत आहे। हाणे माउ पीउ जी प्रोटेक्शन जी उनखे ज़रूरत न आहे। 6 साल खां पहिरियों माउ पीउ ध्यानु ॾींदो, भई किरी त न पवंदो, ग़लति त न खाईंदो, ग़लति त न ॾिसंदो। माउ पीउ जी ड्यूटी आहे। तंहिंखां पोइ माउ पीउ जी ड्यूटी घटि थींदी वेंदी ऐं आचार्य जी ड्यूटी शुरू थींदी। त ही सिस्टम असांजी पहिरियों खां वठी ठहियल आहे। असांजे फैमिलीअ में इहा ट्रेडिशन आहे, जणिया पाइबा आहिनि ख़ाली हरिद्वार में। ई फैमिली ट्रेडिशन आहे। सही आहे कि न ग़लति आहे उहो न आहे इम्पॉर्टेंट। हाणे मुंहिंजे लेवल ताईं त थी वियो, मुंहिंजा जणिया हरिद्वार में पातऊं, पर मुंहिंजा जेके सौट आहिनि नंढा, उहे त जणिया ई न पातऊं। तव्हां चवंदो उन सां छा, उन्हनि में छा फ़र्क़ु पइजी वियो? संस्कारनि जो फ़र्क़ु आहे। इहे असांजी ट्रेडिशन्स विदाउट रीज़न न आहिनि। देयर इज़ साइंस बिहाइंड। ही सॼा असांजा ग़लति सोच जेका हिते आहे, दिमाग़ में आहे, मथे में आहे, ऐं इहे असांजी सोच पई वधंदी आहे, कॾहिं घटिजनि। जीअं वार वधंदा आहिनि न, तव्हां कटायो वरी तयारु, वरी कटायो वरी तयारु, तीअं असांजा हिन वीचार पिया वधंदा आहिनि। पोइ जॾहिं गुरुकुल मोकिलींदा आहिनि ॿार खे, त उनखे ही वार कटाईंदा आहिनि, मुंडण कंदा आहिनि। थोरा हिते छॾे ॾींदा आहिनि, पर 99% कटे छॾींदा आहिनि, हिकदमि ठोरो। इहो इंडिकेशन आहे भई हाणे तुंहिंजो जेको संसारिक आहे, वीचार आहे, उहे तूं पासे कर। इहो पीउ जो कमु अथव। हर कंहिंखे पंहिंजी ड्यूटी मिलियल आहे। पीउ उनखे मुंडन कराईंदो, पीउ उनखे जणिया पाराईंदो, भले मंत्र कोई उच्चारण करण वास्ते ॿियो ईंदो, उनखे पोइ मंत्र ॾींदा आहिनि, गायत्री मंत्र उन टाइम ते। तंहिंखां पोइ हू गुरुकुल वेंदो आहे। हाणे गुरुअ जी ड्यूटी शुरू। त ॿार गुरुअ खे शरण थो वञे। यदि शरण न वेंदो त सिख्या कोन मिलंदसि। त ॿार जेको आहे उहो ॾेखारींदो आहे त भाई मां गुरुअ जे शरण में थो वञा। हीउ त पोइ ठोरो ठही वेंदो, गुरुअ खे नमस्कार कंदो, गुरु सुञाणे ही ॿारु तयारु आहे। हाणे ॿारु चवंदो न मां ॿार न कटाईंदुसि, मूंखे ठोरो न आहे थियणो। तंहिंजी माना हुनखे विश्वास कोन्हे, श्रद्धा कोन्हे। पोइ भले गुरुकुल में 100 साल कढे, उनजो फ़ाइदो न थींदो। केतिरा ई आश्रम अथव हिते, केतिरा ई माण्हू आश्रमनि में 10 साल 20 साल 30 साल था रहनि, उहा ई गीता था पढ़नि। 30 साल खनि खां बि पोइ उन्हनि जा क्वेश्चन्स जेके आहिनि, डाउट्स आहिनि, समाप्त कोन थिया आहिनि। छाकाणि श्रद्धा ई कोन्हे, सरेंडर कोन्हे, समर्पण जी भावना ई कोन्हे। क्वेश्चन पुछंदा आहिनि, केतिरा ॿार तयारी कंदा आहिनि, भई मां टीचर खां क्वेश्चन पुछां। उन्हनि खे लॻंदो मां क्वेश्चन पुछंदुसि माना आई एम स्मार्ट, सभु क्लास मूंखे क्लैप कंदो। पर क्वेश्चन पुछण वारो, ही हैज़ नॉट अंडरस्टूड द इम्पोर्टेंस ऑफ नॉलेज। यदि तव्हांजो गुरुअ ते विश्वास आहे, पोइ तव्हां सवाल कीअं पुछंदव? गुरु तव्हांखे चवंदो तत्त्वमसि, ॻाल्हि ख़तमु। यू एक्सेप्ट इट। जॾहिं गुरु तव्हांखे पंहिंजे आजमूते सां ॿुधाए थो, त यू हैव टू एक्सेप्ट इट। No, but how come that he is, am I? पोइ क्वेश्चन्स ठाहींदा आहिनि अलॻि अलॻि नमूने जा, वेरी स्मार्टली। क्वेश्चन पुछण वारे खे कामयाबी कोन मिलंदी। जंहिंजी श्रद्धा हूंदी उनखे हिन फील्ड में कामयाबी मिलंदी। के ॿार वेंदा आहिनि, पंहिंजी स्टडी कंदा आहिनि, पंहिंजो ध्यानु गुरु ॿुधाए थो, मां ॿुधां थो, उन ते सोचियां थो, सम्झी करे एक्सपेरिमेंट थो कयां। यदि मुंहिंजो एक्सपेरिमेंट कामयाबु आहे त मां कामयाबु आहियां, पोइ मूंखे हाणे गुरुअ जी ज़रूरत न आहे। पोइ अहिड़ा ॿार आश्रम छॾे हली वेंदा आहिनि।
हिते मुंबई में हिकु वॾो संत थी वियो आहे, निसर्गदत्त महाराज। उहो चए थो, ही वॉज ऑर्डिनरी क्लार्क, वधीक पढ़ियल बि कोन हुयो, ॾींहं राति बीड़ियूं पीअंदो हुयो, कि चई हुते कोई गुरु थी वञ, तुंहिंजो कल्याण थींदो। वियो, पोइ हिकु साल 1 ईयर गुरूअ सां गॾु हुयो, छाकाणि तंहिंखां पोइ गुरु एक्सपायर्ड थी वियो। पर ही चए थो, मां 3 साले में मूंखे सभु ज्ञान मिली वियो, आई हैव रियलाइज़्ड सेल्फ। 3 साले में। चई ईअं कीअं? ॿिया त माण्हू 15-15 साल 20-20 साल तपस्या था कनि, उन्हनि खे फ़ाइदो। चई उन में छा आहे? गुरुअ चई तत्व मसीह मां एक्सेप्ट कयो, आई एम अनएजुकेटेड, मूंखे जीअं गुरु चवंदो मां एक्सेप्ट कंदुसि। त इहा जेका भावना आहे सरेंडर जी, इहा भावना हिन ठोरे थियण में आहे। अॼुकल्ह नथा कनि, ट्रेडिशन्स मटाए छॾियूं अथऊं। अॼुकल्ह स्कूल में वञनि था, सूट बूट टाए पाए, इंग्लिश में ठही, पोइ उन्हनि खे संस्कार बि उहे ई था मिलनि। जेका असांजी भावना हूंदी उहे ई संस्कार असां खणंदासीं। गुरु माना कोई लेक्चर थो ॾे माना उहो गुरु थी वियो, ईअं न आहे। गुरु भले केतिरा बि साल, 30 साल में तव्हां में फ़र्क़ु कोन पियो आहे, त पोइ गुरु आहे ई कोन, तव्हांजे वास्ते गुरु आहे ई कोन। गुरु चुपचाप वेही रहे, कुछ भी न करे, पर तव्हांखे प्रेरणा थी मिले, माना हू तव्हांजो गुरु आहे। हिकु संत हुयो केरला में, उहो कुछ न कंदो हुयो, अची वेही रहंदो बसि। 5 मिंट थी विया वेठो ई आहे, 15 मिंट थी विया खाली वेठो आहे, कलाक थी वियो खाली वेठो आहे, 2 कलाक थी विया खाली वेठो आहे, पोइ हली वेंदो। पर माण्हुनि खे शांतीअ जो अहसासु थींदो हुयो, उन्हनि खे प्रेरणा मिलंदी, चवंदा ही गुरु आहे। ही इज़ नॉट अटर्ड 1 वर्ड, काई सिख्या कोन ॾिनी अथई, पर गुरु थी वियो। They say if there is one voice just sitting idle, and if people draw inspiration from him, then he is a guru. न त माण्हू लेक्चर जे पुठियां लेक्चर 25,000 माण्हुनि खे लेक्चर ॾींदा, पर पंहिंजो ई कैरेक्टर ठीकु कोन अथनि। जॾहिं तव्हांजो कैरेक्टर ठीकु न आहे, तव्हां केतिरो बि ॻाल्हायो, केतिरा बि गीता जा श्लोक ॿुधायो, माण्हू हिन कन एंटरटेनमेंट वास्ते ईंदा, टाइम पास वास्ते ईंदा, दक्षिणा बि ॾींदव, पर जीवन में परिवर्तन कोन थींदो। इन करे गुरुअ जो महत्व आहे असांजे जीवन में। ऐं ख़ासि करे हिन स्टोरीअ में तव्हां ॾिसंदो, झूलेलाल जे 2 हथनि में किताब आहे, 2 हथनि में, हिकु हथ में बि न, 2 हथनि में। यू हैव ओनली 1 बिजनेस इन लाइफ, 2 हथ उते ई। इट इज़ सिंबॉलिक, तव्हांखे सम्झण ई खपे। त रतन चंद पंहिंजी ड्यूटी ॾिसो, एक कर्मयोगी वांगुरु पंहिंजी ड्यूटी कई अथई, ॿार खे हिते मोकिलिणो आहे, हिते मोकिलिणो आहे, हीअ सिख्या थी वई, हाणे हूअ सिख्या ॾियणी आहे। त संसारी ज्ञान बि मिलियुसि ऐं परमार्थिक ज्ञान बि मिलियुसि। हुन पंहिंजी ड्यूटी कई। हाणे गुरुकुल छा हूंदो आहे? त गुरुकुल में जेका सिख्या मिलंदी आहे, उन में सॼो एम्फेसिस जेको आहे इहो आध्यात्मिक फील्ड ते हूंदो आहे। पोइ हर ॿार खे स्टडी करे उन जे स्किल जे मुताबिक़, उन जे टैलेंट जे मुताबिक़ भी उनखे सिख्या मिलंदी आहे। कोई आर्चरीअ में एक्सपर्ट आहे, उनखे आर्चरी सेखारींदा। कंहिंखे तलवार हलाइण में इंट्रस्ट आहे, उनखे तलवार सेखारींदा। कंहिंखे घोड़े सवारीअ में इंट्रस्ट आहे, उनखे घोड़ो। पर छाजे करे तव्हांखे घोड़ो सवारी करणी आहे? छाजे करे? उद्देश्य छा आहे? ऑब्जेक्टिव छा आहे? गोल छा आहे? ऐं हिकिड़ो ई गोल आहे इंसान जो। असांखे हमेशह उहो गोल यादि ॾियारण जी भॻवानु कोशिश कंदो आहे। इंसान जॾहिं जॾहिं दुखी थींदो, उहो यादि थो ॾियारे, भई तुंहिंजो गोल थी तूं मस्तु रहो।
इहो हिकिड़ो ई गोल आहे। असां हिते आया आहियूं घुमण वास्ते, जस्ट बी हैप्पी, इहो असांजो हिकिड़ो ई गोल आहे। देयर इज़ नो अदर गोल। त हाणे तव्हां बैकग्राउंड ॾिसो, होॾे मिर्गशाह तड़पे थो, हीॾे अहिरियो शागिर्द थी वियो, शिष्य थी वियो झूलेलाल जो, हुनजा दुख समाप्त थी विया। हीउ दुखी आहे, हिन जो दुख समाप्त थी विया। पर हीउ रतनचंद जेको आहे, हिन खे सुख दुख सां कोई वास्तो ई न आहे। हीउ पंहिंजी ड्यूटी थो करे। हिन जो ध्यानु किथे आहे? झूलेलाल वटि। माना किथे आहे? असांजी आत्मा वटि, परमात्मा वटि। परमात्मा जे वास्ते मुंहिंजो कहिड़ो कर्तव्य आहे, उहो मां कंदुसि। संसार बंदि नाहे करणो, संसार खे सुधारणो बि कोन्हे। ही संसार हलंदो, ही मस्त संसार आहे। ॾिसो केॾी ब्यूटीफुल नज़ारा आहिनि, छा त म्यूज़िक सीन हिते, छा त खाधा पीता लॻा पिया आहिनि, मज़ो ई मज़ो आहे, भारी भारी। पर असांजो मन जेको आहे विच में थो अची वञे, पोइ तव्हांखे सुठी ॻाल्हि बि ख़राब थी नज़र अचे। पंहिंजो ई मन, इंसान जो पंहिंजो ई मन। तव्हांखे जाम कोशिशि कई अथव भई हीउ मुंहिंजो कमु थी वञे मां जाम ख़ुशि थींदुसि, हीउ मुंहिंजो कमु थी वञे मां जाम ख़ुशि थी, कमु थी वियो। वरी ॿी न्यूज़ मिली, उहा बि सुठी न्यूज़ मिली, डबल ख़ुशी थी वई। वरी टी न्यूज़ मिली, ट्रिपल ख़ुशी थी वई। पर चौथी न्यूज़ मिली, उहा दुख वारी आहे थोरी। ऐं असांजो मन उते चिटकी रहंदो, जेका फोर्थ ॻाल्हि आहे। हाणे तव्हां एॾा साल महिनत कई आहे, उनजो फल बि मिलियो आहे, बट यू कांट एंजॉय इट। छो मन ते चिटकी वियो? हीअं छो थियो? अरे भाई तोखे 3 प्लस पॉइंट मिलिया आहिनि, 1 माइनस पॉइंट मिलियो, तूं 3 खे ॾिस न। मन असांजो हुते चिटकी, बिकॉज माइंड इज़ नॉट ट्रेन्ड। उनखे सिख्या कोन मिली आहे, उनखे संस्कार कोन मिलिया आहिनि, उन ते सुपरविजन कोन्हे। इट इज़ फ्री माइंड, जाते ईंदो उते वेंदो। हेॾे भिटकंदो, जीअं भिटकंदो न आहे माण्हू, तीअं मन पियो भिटकंदो आहे बांदर वांगुरु, टपा ॾींदो। पोइ हिन ते फोर्थ पॉइंट ते अची अटकी पियो। माना एक्चुअली तव्हांखे सुख विज़िट था कनि, पर तव्हां उन्हनि खे इग्नोर था कयो ऐं दुखनि खे इम्पोर्टेंस था ॾियो। पोइ इंसान दुखी न थींदो। त गुरुकुल में इहा सिख्या ॾी वेंदी आहे त ही मन जेको आहे, असां जीअं चाहींदासीं तीअं हलंदो। मूंखे वॾी ख़ुशी थी आहे ऐं नंढो दुख थियो आहे, मन तूं हिन ते वञी वेही रहो, वॾी ख़ुशीअ ते वञी वेही रहो। 3 वॾा दुख आया, 1 नंढी ख़ुशी आई, मन तूं हेॾे नंढी ख़ुशीअ ते वञी वेही रहो, हुते ध्यानु न ॾे। ही आया पंहिंजो पाण हली वेंदा। कुछ भी परमानेंट न अथव हिन संसार में, न सुख परमानेंट आहे, न दुख परमानेंट आहे, हली वेंदा, गारंटेड। तव्हां ध्यानु सुख ते ॾियो न, दुख ते छाजे लाइ त ध्यानु ॾियो? उहो अची बोर थी हली वेंदा, वाए बॉदर। इहा ट्रेनिंग गुरुकुल में ॾींदा आहिनि। अॼुकल्ह जी जेका ट्रेनिंग आहे, जेका वेस्टर्न इन्फ्लुएंस ट्रेनिंग आहे, उन में ॾिसो वॾा वॾा एजुकेटेड माण्हू आहिनि, साइंटिस्ट आहिनि, पर कमु कहिड़ो था कनि? बम था ठाहिनि, वीपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन। ही एजुकेशन आहे, इफेक्ट ऑफ एजुकेशन। वरी ॿियो ग्रुप आहे एजुकेटेड, हाईली एजुकेटेड, छा था ठाहिनि? गेम्स था ठाहिनि, कंप्यूटर गेम्स, मोबाइल गेम्स, जीअं ॿारनि खे गंदियूं आदत थियनि। एजुकेटेड पीपल, दे आर वर्किंग। टियों ग्रुप आहे अहिड़ियूं दवाऊं था ठाहिनि जंहिं तव्हां ज़िंदगी भर दवाई खाओ, असांखे हफ़्तो ॾियो। एजुकेटेड पीपल। तव्हांखे डायबिटीज़ आहे, डायबिटीज़ ते क्योर करण जी दवा ॻोल्हियूं छा? न,
कोई तव्हांखे फंडिंग न कंदो, क्योर नाहे करणो, पेशेंट मरे भी न, कम करे असांजी दवा खाईंदो रहे सॼी उमिरि, असांखे पैसा ॾींदो रहे हफ़्ते जो हफ़्ते। ही एजुकेटेड माण्हू था कनि कम, सो कॉल्ड एजुकेटेड पीपल। ही एजुकेशन कहिड़ो आहे? तव्हां कंहिंखां बि पुछो छाजे लाइ तो पढ़ाई करें? नौकरी खपे, नौकरी वास्ते। सिंधी माण्हू ख़ाली हथे आया, नौकरी ॾिनऊं, पढ़ाई बि न कयूं तॾहिं बि ॿियनि खे नौकरी प्रोवाइड कयूं, उहा ताक़त आहे सिंधियुनि में। पर हाणे उहा ख़तमु थी थींदी वञे। तव्हां नौकरी ॾियो, नौकरी वठो कीअं था? एजुकेशन असांजो जेको गुरुकुल एजुकेशन हुयो, उहो नौकरी ॾियण वास्ते एजुकेशन हुयो। ॿार स्टॉलवर्ड्स दे विल कम, दे विल बी एग्जाम्पल्स फॉर सोसाइटी। वीज़ वीज़ तव्हां अॼु जो एजुकेशन ॾिसो, ख़ाली एम्प्लॉयमेंट खपे, ख़ाली करियर खपे, भई असांजो नालो हुजे, असांजी गाॾी बीठी हुजे, असांखे सेक्रेटरी हुजे, कैबिन हुजे। त गुरुकुल में जेको सेटअप हुयो, उहो सेटअप ईअं हुयो ॼण त ही सॼी हिकिड़ी फैमिली आहे। पोइ जेके बि ॿार ईंदा, भले राजा जो पुटु हुजे ऐं सिपाहीअ जो पुटु हुजे, ॿिन्हिनि खे साॻी ट्रीटमेंट, ॿिन्हिनि खे ठोरो थी अचिणो आहे। तव्हां सुञाणे बि न सघो ही राजा जो पुटु आहे ऐं ही भिखारीअ जो पुटु आहे, न। जॾहिं उहो गुरुकुल में आयो, दे आर इक्वल। यूनिफॉर्म, इन करे स्कूल में अॼु बि यूनिफॉर्म पाईंदा आहिनि, यूनिफॉर्म, दे शुड बी यूनिफॉर्म। पर उन ज़माने में जी समाज जी इहा जिम्मेदारी हुई त गुरुकुल खे फंडिंग कनि, गुरुकुल खे हलाइनि, उन्हनि खे फैसिलिटीज़ ॾियनि, उन्हनि जा ख़र्च निभाइनि, उनखे जेको बि खपंदो, इहा समाज जी जिम्मेदारी हुई। अॼु कोई चए मां गुरुकुल हलाईंदुसि, चवंदो तूं पंहिंजे पैसनि सां हलाए। ॿारनि खां पोइ फी वठंदा आहिनि, पंहिंजी पब्लिसिटी कंदा आहिनि, पोइ उनखे कमर्शियल रूप ॾींदा आहिनि। जॾहिं कमर्शियल थी वियो एजुकेशन, त उन में तव्हांखे जेको नॉलेज मिलंदो उहो कमर्शियल ई मिलंदो। जेको ॿारु डोनेशन वठी करे एडमिशन वठंदो, उनजो एटीट्यूड उहो ई हूंदो सॼी उमिरि, त मां बि माण्हुनि खां डोनेशन वठां। त हीअ सिख्या ऐं हुन सिख्या में वॾो अंतर आहे। उन ज़माने में घर में माउ या कोई ॾाॾो ॾाॾी हूंदा हुया ॿुढा घर में, पहिरियों ई स्टोरीज़ रामायण सां शुरू कंदा। रामायण जी स्टोरीज़, ॿार अञा 2, 3, 4 साले जो आहे, उनखे स्टोरीज़ इहे ॿुधाईंदा। एजुकेशन उते ई शुरू थी वियो। त प्योर माइंड, व्हेन माइंड इज प्योर, एवरीथिंग कैन वर्क ब्यूटिफुली। सॼी सिस्टम तव्हांजे लाइ कमु कंदी परफेक्टली, उहो बि। पर माइंड में इम्प्योरिटी आहे, उहा ई इम्प्योरिटी तव्हांखे साम्हूं ईंदी, पोइ तव्हां दुनिया खे उन इम्प्योरिटीअ जे अंदरि ॾिसंदव, तव्हांखे दुनिया इम्प्योर नज़र ईंदी। ही असां था क्रिएट कयूं। इन करे झूलेलाल ॾिसो आहिरीअ खे कीअं एजुकेट कयो आहे, तीअं असां पाण खे एजुकेट कयूं। हालांकि लाइफ स्टोरी थोरी नंढी आहे, कॉम्पैक्ट आहे, त इन करे तव्हांखे कंफ्यूजन थींदो त ॿार झूलेलाल अञा पाण स्कूल न वियो आहे, अहिड़े खे कीअं एजुकेट कयईं। इट इज़ ओनली सिम्बॉलिक। स्टोरीज़ में मोरल वैल्यूज़ इम्पॉर्टेंट आहिनि, स्टोरी इम्पॉर्टेंट न हूंदी आहे। कुझु घटनाऊं थियूं आहिनि, कंहिं उनजो रिकॉर्ड कयो आहे, पर रिकॉर्ड कंदे वक़्तु इहो सोचियो अथई भई अचंदड़ पीढ़ियुनि खे कीअं फ़ाइदो थिए, त हुन में थोरा चेंजिस करे हुन स्टोरी ठाही आहे, जीअं हीअ एंटरटेनमेंट बि हुजे ऐं नॉलेज बि ॾे। सभु असांजा तव्हां पुराण पढ़ो,
ख़ाली स्टोरी मथां स्टोरी, स्टोरी मथां स्टोरी। तव्हां छा था कनि? 18,000 श्लोक आहिनि भागवत में, ऐं हिकिड़ो भागवत जंहिंखे उन में 4 श्लोक आहिनि ॿी खंड में, उनखे चवंदा आहिनि चतुर्श्लोकी भागवत। माना 18,000 श्लोकनि में जेको ॿुधायो अथई उहो 4 श्लोकनि में ॿुधायो अथई। पोइ तव्हां चवंदो 4 श्लोकनि में ॿुधाए सघे थो, 18,000 श्लोक छो ॿुधाई? छाकाणि ऑडियंस अलॻि अलॻि आहे, सभिनी खे 4 श्लोक सम्झ में न ईंदा आहिनि। कंहिंखे सम्झ में अची वेंदा, 100 मां हिकिड़ो माण्हू हूंदो आहे, हज़ारनि मां हिकिड़ो माण्हू, उन जे लाइ चतुश्लोकी भागवत आहे। ॿियनि जे लाइ स्टोरीअ मथां स्टोरी, स्टोरीअ मथां स्टोरी। अरे भई तव्हां स्टोरी त ॿुधो, एंटरटेनमेंट आहे। ऐं उन टाइम ते टीवी कोन हुया, सिनेमा कोन हुया, त स्टोरी टेलिंग हिकु आइडिया हूंदी। जीअं कथकली आहे या कथक आहे, ई कथा ॿुधाईंदा आहिनि, अलॻि अलॻि नमूने सां कथा ॿुधाईंदा आहिनि। पर हर कथा में मोरल वैल्यू हूंदी आहे ऐं उन ते ध्यानु ॾियणो आहे। तीअं असीं झूलेलाल जी कथा आहे, कथा में हिकु एपिसोड आहे, भई उन घोड़े ते ॾिठई, तलवार ॾिठई, झंडो ॾिठई, ही एपिसोड आहे। तव्हां हिन एपिसोड खे अधु कलाक जी सीरियल ठाहे सघंदव। पर जॾहिं संदेशो उन मां कुझु मिले त देन इट इज़ वर्थ। यदि संदेशो न आहे, असांजे लाइ लेसन न आहे, कोई सिख्या न आहे, त देन इट इज़ वर्थलेस। त हाणे स्टोरीअ ते असां हिते अची विया आहियूं। मिर्ख शाह ओॾे तड़पे थो, हिकु दफ़ो ॾिसे थो ॿार, हिकु दफ़ो ॾिसे थो जवान, हिकु दफ़ो ॾिसे थो ॿुढो। असांजी लाइफ ईअं अथव, ॿार खां जवान थींदा आहिनि सुठो लॻंदो आहे, जवान खां ॿुढो थींदो आहे ठीकु ठाक हले हले हले, पर ॿुढे खां वरी पोइ ॿार थियण जी जॾो टाइम ईंदो आहे सभु रोईंदा आहिनि। ऐं भई तव्हां वरी तव्हांखे चांस थो मिले, वरी तव्हां ॿार जी ज़िंदगी त केॾी मस्तु हूंदी आहे, तव्हां पाण ख़ुशि थियो न। ॿुढापो छॾे करे मां वरी ॿार थो थियां, पर ख़ुशि न हूंदा आहिनि, रोईंदा आहिनि वेठा। त मिर्ख शाह जी उहा कंडीशन आहे, भई छा थींदो, मुंहिंजी ज़िंदगी ख़तमु थी वेंदी, उनखे भउ आहे। ऐं अहीरीअ पंहिंजो भउ कढी छॾियो, सिंपली बाय एक्सेप्टिंग someone as guru, just by surrendering to guru। ऐं हेॾे रतन चंद पंहिंजी ड्यूटी कई आहे। हाणे तंहिंखां पोइ ही उनजो वैदिक स्कूल जो एजुकेशन ख़तमु थी वियो। तंहिंखां पोइ हू गोरखनाथ वटि वियो आहे। गोरखनाथ केरु आहे, उन मंत्र छो ॾिनो आहे, हिन मंत्र जी शक्ति कहिड़ी हूंदी आहे, हिन मंत्र जो मतिलबु छा आहे, इहो असां ॿिए दफ़े ॾिसंदासीं।